दोस्तों डायनासोर के बारे में तव्हां ज़रूर ॿुधो हूंदो। अॼु अचो इन ॻाल्हि ते रोशनी विझूं त डायनासोर जो मुकमिल तौर हिन ज़मीन तां हिन धरतीअ तां ख़ात्मो आख़िरकार कीअं ऐं छो थी वियो। अॼु खां 6.5 करोड़ साल पहिरें धरतीअ ते 15 करोड़ सालनि खां हुक्मरानी कंदड़ डायनासोर जो हमेशा जे लाइ ख़ात्मो थी वियो। हिकु माउंट एवरेस्ट जबल जेॾो शुहाब साक़िब यानी एस्ट्रॉइड जंहिंखे अंग्रेज़ी में चइजे थो, गोलीअ जी रफ़्तार खां बि 20 दफ़ा तेज़ मौजूदा अमेरिका जे ॾखण गल्फ ऑफ मैक्सिको जे भरिसां मैक्सिको मुल्क जे किनारे ते अॼल शहर भरिसां ज़मीन सां टकराइजी वियो। उहो टक्कर 1 अरब एटम बमनि जे धमाके जे बराबरि हुयो। 5000 फुट ऊचियूं लहरूं पैदा थियूं। मिट्टी ऐं ख़ाक जा बादल धरतीअ खे वकोड़े विया। बाहि जे शोलनि जो मींहुं वसणु लॻो। मिट्टी ऐं धूड़ सबबि केतिरनि महीननि ताईं रोशनी धरतीअ जे मथाछिरे ताईं न पहुची सघी। ॿूटा वण जानवर सभु सड़ी ख़ाक थी विया। बसि कुझु ई जानवर बची सघिया जेके ज़ेरे ज़मीन हुआ या जिते टक्कर थियो उतां खां हज़ारे किलोमीटर परे समुंड में रहंदा हुआ। तक़रीबन ख़ुश्कीअ ते 90% खां बि वधीक जानवर ऐं ॿूटा ख़तम थी विया। डायनासोर हूंदे ई सभिनी खीर पियाक जानवरनि मेमल्स जो एंसेस्टर मौजूदु हुयो, मगर वाध वेझ करण लाइ डायनासोर हूंदे के ख़ासि मौक़िया न मिलिया। उन वक़्तु उहो मेमल जानवर सिर्फ़ु अधु किलो जा हुआ। डायनासोर जे नापेद थियण खां पोइ उन्हनि मेमल्स खे वधण वेझण जा तमामु घणा मौक़िया मिलिया ऐं अॼु जा सभु मेमल्स उन जानवर मां इर्तिक़ा थी मौजूदा शकिल अख़्तियार कई आहे।